या पढ़ो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मुर्शिद जी दिल जो आवाज माता के बुधाया बुधंदो मुझो सोणो सखी सरवर आशा मदीने में मुझे सिर जो सजन वाली मुझो सोणो सखी सरवर मदीने में आशा मदीने में ही जिस्म हिले पर ही जिस्म हिले पर आशा मदीने में मुझे सिर जो सजन वाली आशा मदीने में नजराने में दिल लगे दिल पे जी गई आयस नजराने में दिल लगे दिल पे जी गई आयस सो सिर जो सजन वाली सो सिर जो सजन वाली मदीने में मुझे सिर जो सजन वाली मुझो सोणो सखी करवर आशा मदीने में ही जिस्म हिले पर आशा मदीने में मुझे सिर जो सजन वाली हीरन जो आहे हामी हम खार करी बन जो हीरन जो आहे हामी हम खार करी बन जो आलहर देखा आलहर देखा आका मदीने में मुझे सिर जो सजन वाली आशा मदीने में मिस्कीन नथी मांगो तुझो आधर अलवी मिस्कीन नथी मांगो तुझो आधर अलविया बस सिकना कर खदड़ो मुझे मदीने में मुझे फिर जो सजन वाली आशा मदीने में या मंगता मुराद वठी जिन झोल झली दरते या मंगता मुराद वठी जिन झोल झली दरते उन सोण सखिए जिया उन सोण सखिए जिया दरगाह मदीने में मुझे सिर जो सजन वाली आशा मदीने में ओ गुण सारी उम्र गाया लालन जा लख थोरा गुण सारी उम्र गाया अरबिय जा लख थोरा जाचण ग दुखी दिल में जाचण ग दुखी दिल में कि मदीने में मुझे सिर जो सजन वाली आशा मदीने में मुझो सोणो सखी सरवर आशा मदीने में ही जिस्म हिले पर आशा मदीने में मुझे सिर जो सजन वाली आशा मदीने में बदकार आया बदकर तुझो सही कर उल्ला कर बदकार
सुभान अल्लाह। ओए साडे इंतजार जो घड़ी खत्म हीर मां दस्त बदस्ता गुजारिश करने से पीरे तरीक़त शम्स शरीयत गौस ज़मान कुतुब जहां तुझा मुझा हादी रहबर हज़रत मुर्शिद दिलबर सईद नूरानी अल्लाह। जगह ini lagi benar betul. Alhamdulillah Rabbil Alamin. Wassalatu wassalamu ala ashrafil anbiya'i wal mursalin sayyidil awwalin wal akhirin qa'idil ghurril muhajjalin habibina Muhammadin wa alihi wa ashabihi ajma'in. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह करीम हिन महफिल में असांजो अचण गरजण वेहण पंहिंजे दर ते शरफ़ क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह के पाक कलाम जा दुरूद वाली आयत तुम्हारे सामने तिलावत की है। सुभान ये आयत हर सुन्नी की याद होती है, मौलवी ने बुद्धि बुद्धि याद की। इन आयत पाक के अंदर अल्लाह अज़्ज़ व जल मदीने वाले साईं की इज्जत अज़मत ऐं शान बयान कयो ऐं हुज़ूर जी उम्मत जे मोमिनन खे हिक ॻाल्हि जो हुकुम ॾिनो। रब्बे ज़ुलजलाल फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू, बिलाशक अल्लाह ऐं उनजा हड़ई मलाइका युसल्लून अलन नबी, नबी जे मथां सलातूं मोकिलिन था। अल्लाह बि ऐं अल्लाह जा सभई मलाइका बि मुहम्मद करीम जे मथां सलातूं मोकिलिन था। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ए कलमे पढ़ण वारो, ए मञण वारो, सल्लू अलैहि, मां रब तव्हां खे हुकुम थो ॾियां त तव्हां बि नबी ते सलात पढ़ो। वसल्लिमू, रुॻे सलात न पर
उनके सलाम कयो तस्लीमा घणो सलाम कयो अणपुट सलाम कयो इन आयत मुबारका में मदीने वाले साईं की अहिड़ी खूबी जो जिक्र आहे जेका कंहिं नबीअ खे इहो शान न मिलियो जेको मदीने वाले साईं खे जेके जेके अल्लाह ज़बान ॾिनी आहे उहो सभु ॻाल्हाए सुभान अल्लाह जेके गूंगा आहियो तव्हां ते मयार ई न आहे जेके ज़बान रब ॾिनी आहे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह मदीनो ॾेखारींदो ख़ुदा कंदो सदाईं ख़ुशि हूंदो थोरो घड़ी खनि त पंहिंजे ज़बान खे हलायो सुभान अल्लाह ख़बर पवे त मुस्तफ़ा करीम जा आशिक़ गॾु थिया इबादतूं कई क़िस्मनि जूं आहिनि जेकी मशरूअ कयूं वियूं इंसाननि खे ॿारनि खे रब हुकुम ॾिनो अमल सालिह करण जो आटम रब ॾिनो नमाज़ पढ़ो रोज़ा रखो हज कयो ज़कात ॾियो ख़ैरात कयो अल्लाह जे हुज़ूर में ज़िक्र अस्कार कयो रब जी तस्बीह पढ़ो तहलील पढ़ो तक़दीस कयो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह जो ज़िक्र कयो सालिह अमल अणखुट आहे उन्हनि जो ॼाणे कहिड़ो नथो करे सघे एतिरा चङाई जा अमल आहिनि जेके उम्मत जे लाइ जन्नत ॾे वठी वञण वारा सुभान अल्लाह पर सभिनी अमलनि में हिकु अहिड़ो अमल आहे जो अल्लाह फरमायो त उहो मां बि कयां थो तव्हां बि कयो सुभान अल्लाह अल्लाह ख़ालिक आहे नबी उनजी मखलूक आहे अल्लाह मालिक आहे नबी मखलूक आहे अल्लाह पैदा करण वारो नबी पैदा थियल आहे पर इज़्ज़त ऐं अज़मत मुंहिंजे नबी जी ही आहे जो इन्नल्लाह व मलाइकतहू बेशक अल्लाह पाक भी नबी ते सलात मोकिले थो ऐं उनजा हड़ई मलाइका बि सलात सुभान अल्लाह इमाम सखावी लिखो इमाम नबहानी लिखो इमाम जलालुद्दीन सुयूती लिखो त अल्लाह जॾहिं सलात मोकिले थो उन जो मक़सद छा आहे जॾहिं अल्लाह सलात मोकिले थो त नबी जी इज़्ज़त अज़मत शान रिफ़त खे मज़ीद बुलंद फरमाए थो नबी जे मथां जेॾी महिल रब जे तरफ़ां सलात अचे थी त हर सलात सां मुस्तफ़ा करीम जा दर्जा अञा वधनि था मक़ाम अञा आला ऐं बाला थिए थो ऐं जॾहिं मलाइक सलात पढ़नि था उन जो मक़सद छा आहे फ़रिश्ता अल्लाह जे दर ते इल्तिजा था कनि त मौला मोहम्मद करीम जा दर्जा अञा वधाए दीन खे कायम ऐं कायम रखो दुनिया में उनजे मकाम खे बुलंद कर उनजी उम्मत खे आला कर उनजे गुलामनि जो शान वधाए आख़िरत में मोहम्मद करीम खे मकाम महमूद ॾिजाए वसीलो ॾिजाए उम्मत जे हक़ में मुस्तफ़ा जूं शफ़ाअतूं क़बूल ॾिजाए इहा मलाइकनि जी सलात आहे ऐं मोमिननि खे रब हुकुम ॾिनो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो ए कलमे पढ़ण वारो तव्हांखे बि हुकुम थो ॾियां सल्लम भई अमर जा सीधा आहिनि अमर वजूब ते दलालत कंदो आहे अल्लाह जो जॾहिं हुकुम मिली वञे त उहो हुकुम मञण लाज़मी थी पवंदो आहे इमाम सखावी लिखे थो त इन आयत जे तहत ज़िंदगी में हिकिड़ो भेरो सोने नबी ते सलात पढ़ण हर मुस्लमान जे मथां फर्ज़ आहे
रहमत तमाते बरसाई मुझे ध्यान आहे थाने मुलाकात वाला तवज्जो आहे अज तो के नुस्खो तो यार दुनिया जा दुख तो नहीं दई आखिरत जे अज़ाब का बची छे चवण खपे ॾेढो वज़ीफ़ो ॻाल्हायो अहिड़ो वज़ीफ़ो खपे इन अल्लाह व मलाइकतहू बेशक अल्लाह जा मलाइका पहिरियों आसमान ॿियो टियों चोथों पंजों छहों सत आसमान अर्श कुर्सी जिते भी मलाइका रहन था हर फरिश्ते जो विरद आहे नबी सोने के सलाम सुभान अल्लाह आलम बाला में मथे जहानन में हर जाते मदीने वाले जो जिक्र सुभान अल्लाह मदीने वाले की वखाण हर फरिश्तो मदीने वाले के याद करे रहो हाणे रब तो फरमाए ते ईमान वारो तवा चुप छो आयो सुभान अल्लाह ये मोमिन आहे कुरान मजीद में अल्लाह ताला जा हुक्म है कि मुसलमानों के आम इंसान साथ थे इंसान साथ के रब जा हुक्म है कि मुसलमान के हुक्म है पर ही हुक्म खास मोमिन के यानी के मंजण वाला या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वालो ए मंजण वालो तव्हां के रब जो आर्डर केड़ो सल्लू ऐ सल्लिम सलात भी पढ़ो ऐ सलाम भी मोकिलियो यो तव्हां के हुक्म मकसद छा है तो जिए सतनी आसमान में मदीने वाले जो जिक्र ये धरती के हर कोशे में मदीने वाले जो जिक्र हुजे रब चाहे तो मुझी पूरी कायनात में जितने भी सी शूर मखलूक रहे थी हर उन चाहते मोहम्मद मुस्तफा जो जिक्र सुभान अल्लाह अल्लाह भला जे सलात पढ़ूं तो मिलंदो छा एवज छा मिलंदो सलात पढ़ूं तो उन्हें जो असां के फायदो केड़ो मिलंदो अल्लाह ताला मुफ्त में मजूरी न कराईंदो आहे सुभान अल्लाह हां थाने मुलाकात में को सेठ हूंदो को वडेरो को अमीर हूंदो आरी नारी के तो मुझे बनी जो कम कयो मुझे ओता के कम कयो शाम जो मानी को न कराई चाहे जो सलाह को पति को न कर जी ताजे कोहिस्तान में रह के अगर मां जी तेरा तो सिंध में असा जे वडे रंगा तो माशाअल्लाह सुभान अल्लाह साया है सजो दी गरीबन के रोडाईंदा शाम जो थतो पानी को न प्यारी दाल भगवान वनी पानी घर खाई है मदीने वाले साईं फरमायो तो जो तवा साईं अमल कयो था तो हर अमल जो अल्लाह वट मुआवज़ो आ उजूर आ एवज़ो आ बदलो रब के भी मुफ्त में कम न कराईंदो मिसाल नमाज पढ़ो तो नमाज जो रब वट अजर आ एवज़ो आ दुनिया में भी एवज़ो आ आखिरत में भी बदलो आ दुनिया में अगर नमाज पढ़ी थाने मुलाकात वाला जे बीमार ही तो तुझी बीमारी नमाज जे बरकत से नहीं दिल जो बीमार हुजे डिप्रेशन जो बीमार हुजे मुझा दोस्तों फिफड़ो कैंसर जो मरीज हुजे नमाज पाबंदी से पढ़े नमाज जी बरकत से रब के शिफा अता फरमाए सुभान अल्लाह मुझा दोस्तों रोज़ो रखो रोज़े जो बदलो दुनिया में भी एवज़ो मिलंदो आखिरत में भी एवज़ो मिलंदो कुरान पढ़ो उन जो एवज़ो मुझा
सल्लल्लाहु अलैहि अशरा जेको हिकड़ो भेरो नबी ते सलात पढ़ंदो अल्लाह पाण उन ते 10 भेरा गुनाह मेटे छॾींदो, 10 उन जे दफ़्तर में नेकियूं लिखंदो, 10 उन जे मथां 10 भेरा अल्लाह पाण सलात मोकिलींदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त जेको मुंहिंजे मथां सलात पढ़े थो त अल्लाह उन ते राज़ी थी वेंदो। हाणे बुरा गाना वारा इन खां वधीक ॿियो छा खपे जे अल्लाह राज़ी थी वेंदो। तव्हां मां केरु केरु चाहींदा अल्लाह राज़ी थिए? अल्लाह राज़ी थियणु चाहियो था? जे रब राज़ी थी वञे न त ऊंधा कम बि सिधा थींदा। जे रब राज़ी थी वञे निभागा बि सभागा थी वञनि, निकोरा बि ससोरा थी वञनि, दोज़खी बि जन्नती बणजी वञनि ते रब राज़ी। ऐं रब नमाज़ ते बि राज़ी थींदो आहे, रोज़े ते बि राज़ी थींदो आहे, हज करण सां बि अल्लाह राज़ी थींदो आहे, सजदे करण सां बि रब राज़ी थींदो आहे। पर सोवड़ो रस्तो रब खे राज़ी करण जो अथव मदीने वारे साईं ते दुरूद ऐं सलाम सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि दुरूद दी बरकत सां जजा उल्ट फिरी वेंदा। दुरूद जे बरकत सां केस फतह थी वेंदो। अगर वडेरो नाराज़ आहे, सरदार नाराज़ आहे, दुरूद पढ़ त उन जी दिल में रब में बणाए छॾींदो। दिल जी रोशनी चाहिए दुरूद पढ़ो। जे ईमान जी बत्ती अंदर में रोशन करण चाहिए दुरूद पढ़ो। जे दुनिया के सिलसिलतुन खां बचण चाहिए दुरूद पढ़ो। जे बुरे मौत खां बचण चाहिए दुरूद पढ़ो। सुभान अल्लाह। बाटरी दे एक्सीडेंट थी था वञनि, माण्हू जा चेहरा मिटी था वञनि, जिस्म में भाग भागी था वञनि। ख़ुदा ॼाणे थो जेको दुरूद खणो पड़े रब उन खे बुरे मौत खां बचाईंदो। जेको खणो दुरूद पढ़ंदो आहे उन जो जॾहिं मौत थींदो त कलमे सां ऐं ईमान सां ॻाल्हाइणो नसीब थींदो। जेको दुरूद खणो पढ़ंदो आहे तेसी मौत नहीं गुस्से जैसी मदीने वाले जो दीदार न करे। दुरूद घणे पढ़ण वारो तेसी नंबर दो जैसी जन्नत जो मायूं पंहिंजे अखियुनि सां न ॾिसे। दुरूद पढ़ण
पर्दा हटाए हिजाब खणाए चौंदा हो जन्नत जो मायूं वने अखन सानस सो नहीं चांदी जा महल उनके देखारींदा चौंदा हो दुरूद पढ़ण वारा तुझे लाए ही जन्नत रब तैयार करे छड़ी अचो तो गद्दी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीफा पढ़ंदो आया दुआऊं घुरंदो आया पर रिहाई वक्त तव्हांजो दुरूद पढ़ंदो आया साईं फरमाइंदा ॾाढो भलो पर जे दुरूद जो वक्त अञा वधाई त तुंहिंजे लाइ फ़ाइदो अर्ज़ कई या रसूल अल्लाह ओ सोना नबी हाणे हीअं कंदुसि जो अधु वक्त में दुरूद पढ़ंदुसि बाक़ी अधु वक्त में ॿिया विर्द वज़ीफ़ा पढ़ंदुसि साईं फरमाइंदा ईअं कंदे त तुंहिंजे लाइ भलो आहे पर जे दुरूद अञा घणो पढ़ी त तुंहिंजे लाइ वधीक फ़ाइदो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह तव्हां शाहिद हुजो हाणे ॿिया विर्द वज़ीफ़ा ॿियूं दुआऊं छुटियूं हाणे जेको बि वक्त आहे दुरूद पढ़ंदुसि सल्लल्लाहु अजअलु लक सलाती कुल्लहा क़ाल इज़ा यकफ़ी हम्मक व यगफ़रु लक ज़ंबुक साईं फरमाइंदा जेकॾहिं तूं हम वक्त सारो टाइम मूं ते दुरूद पढ़ंदे त अल्लाह तुंहिंजा गुनाह मेटे छॾींदो रब तुंहिंजा दुख दर्द लाहे छॾींदो सलात मुंहिंजे मिठे नबीअ जी दुआ पे आहे दवा पे आहे ओ सलात मुंहिंजे मिठे नबीअ ते दुआ पे आहे दवा पे आहे कठे सभिनी मलाइकन सां जा पढ़ंदो पाण खुदा पे आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था अगर तू मूं ते कसरत सां दुरूद पढ़ंदे त रब तुंहिंजा दुख दर्द लाहे छॾींदो तुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह मेटे छॾींदो साईं फरमाइनि था जेको मूं ते कसरत सां दुरूद घणो पढ़े थो उन जो दोज़ख में वञण ईअं ॾुखियो आहे ईअं मुश्किल आहे जीअं ॾुथल खीर थणन में मोटण मुश्किल आहे कॾहिं तव्हां ॾिठो आहे त ॾुथल खीर वरी थणन में पियो वञे जवाब ॾियो कॾहिं ॾुथल खीर वापसि थणन में वियो जीअं ॾुथल
ॿधल खीर थणनि में वापस ज़मींदो तीअं दुरूद पढ़ण वारो दोज़ख में न वेंदो सल्लल्लाहु अलैहि फलम युसल्लि अलैहि वॾे खां वॾो बख़ील उहो जंहिंजे अॻियां मुंहिंजो ज़िक्र थिए ऐं दुरूद न पढ़े बख़ील आहियो या सखी आहियो कहिड़ा कहिड़ा सखी आहियो जेके सखी आहियो से गॾी चओ सल्लल्लाहु मदीने वाले साईं फरमायो नादानी जिब्रील मन मिन तिलकाइल अर्श हिकड़ी हबीबन के अर्श का जिब्रील सदु कयो सुभान अल्लाह के सदु कयो जिब्रील सदु कयो या रसूल अल्लाह यक़ूल लकर रहमान अज़्ज़ व जल्ल मन शुकिरत बैन यदैहि फलम युसल्लि अलैका दखल अन्नार या रसूल अल्लाह जे अॻियां तव्हांजो ज़िक्र थिए ऐं तव्हां ते दुरूद न पढ़े इहो दोज़खी अल्लाह फरमाना जिब्रील ससे मदीने वारे खे पैगाम ॾिनो जेको मुस्तफा जो ज़िक्र ॿुधे दुरूद न पढ़े दोज़ख जो हक़दार जेको मदीने वारे ते सलात पढ़े उन्हें ते दोज़ख जी बाहि जन्नत जो हक़दार सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या इमाम सखावी रिवायत लिखी अद्दुर्रुल मंदूद किताब में यह रिवायत हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे समेतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल हजरत अनस बिन मालिक चयो त मदीने वारे का पाण ॿुधो साईं जन फरमायो मन सुकिरत बैन यदैहि फलम युसल्लि अलैहि सलातन तामतन फला हुवा मिन्नी वला अना मिन्हु बुढ़ी गाल समझण जी आ मुझे ध्यान कयो साईं फरमाइंदा जंहिंजे अॻियां मुंहिंजो ज़िक्र थिए ऐं मूं ते सलात न पढ़े न इहो मुंहिंजो आहे न मां इन जो हिकिड़ो भेरो वरी ॿुधो जंहिंजे अॻियां महबूब था फरमाइनि त जंहिंजे अॻियां
मुझो जिक्र थे न मुद्दे सलात न तो पड़े न इयो मुझो न माहिने जो मदीने वालों ने के पंजो न कंदो मुस्तफा ने के पंजो न कंदो जेको साईं जी ॻाल्हि हले हुजूर जो जिक्र थे ऐं घट में घट कीअं चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह हीअं चवे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद सुभान अल्लाह महबूब जे मथां सलात नथो पढ़े साईं फरमाईंदा न इहो मुंहिंजो आहे न मां हिन जानी थोरो घड़ी घड़ी मोबाइल पर बंदि कर घड़ी घड़ी मूंखे ये मोबाइल वॾी बीमारी आहे जेतिरो टाइम मोबाइल में लॻायो था न जो अधु टाइम दुरूद में लॻायो जन्नती थी साईं फरमाईंदा जेको मुंहिंजो ज़िक्र ॿुधे ऐं मूंते सलात न पढ़े न इहो मुंहिंजो आहे न मां इन जो आहे जेके महबूब पंहिंजो न कनि उन जा त ॿई जहान विया न ऐं अॻिते साईं जन दुआ घुरी आहे अलाह करे या दुआ असां सां हिन सारी जमात खे नसीब थिए साईं फरमाईंदा अल्लाहुम्मा सिल मन वसलनी वक़ता मन लम यसिलनी या अल्लाह जेको मूंखे मोहम्मद खे कंढे तो तू उन्हे खे कंढजा दुरूद गांठा को कंढी दो मोहब्बत जोड़ी दो दुरूद तुझी तार मदीने वाले साईं सां मिलाए दुरूद पढ़ण वारो वेठो थाने मुलाकात में हुजे पर उनजी दिल गुंबद खदा ताईं पहुचे साईं फरमाईंदा मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतहु सुनन अबू दाऊद की हदीस हबीब फरमाते को मुझे सलात तो पड़े उन्हें चचवन मां आवाज था निकरने ये आवाज मां पंजे बाजार में मुद्दा तो चाहिए सुभान अल्लाह तू जो दुरूद जो आवाज भली बैठो थाने मूला खान में हुजी जेरी मन चपड़ा चोरे दुरूद ऐं सलाम तो पड़ी तुझो आवाज मदीने वारो गुंबद खजरा में ॿुधे आलू व मिन बाद वफातिक या रसूल अल्लाह इमाम बहकी ये लफ्ज़ आता है असहाब ने या रसूल अल्लाह हींअर त ॿुधो था पर जॾहिं दुनिया ता पर्दो करे वेंदो पोइ असांजा त ॿुधंदो हिन ध्यान कयो ये हदीस आहे के वहा में नवज़ बनी चली जेके निभागा चवन था त नबी दुनिया ता लॾे वियो मरी वियो बाज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह चवन था त छाजे लाइ था सलाह न पढ़ो नबी दुरूद न थो ॿुधे ही हदीस आहे सुनन अबू दाऊद जेका मदरसे में पढ़ाईंदा आहिनि सुहा सिस्टम जा किताब उन में रिवायत आहे साईं फरमाईंदा त दुरूद चिटा में पढ़ो तव्हांजो आवाज़ मूं ताईं पहुचे इमाम बहकी जी रिवायत आगे लफ्ज़ है काबू मन बाद वफातिक या रसूल अल्लाह सही से दुनिया का पर्दो करे वेंदो वो सजा दुरूद ॿुधंदो सुभान अल्लाह व मिन बाद वफाती फरमाया हां जी हीअं तव्हांजा दुरूद ॿुधां थो तीअं मज़ार में बि हीअं तव्हांजा दुरूद ॿुधां فإن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء ज़मीन जे मथां रब हराम करे छॾियो आहे नबियनि जे जिस्म खे मिटी न खाईंदी आहे فإن نبي الله حي يرزق अल्लाह जो नबी पंहिंजी क़ब्र में ज़िंदा हयात मौजूद हूंदो आहे ऐं उनखे रब वटां रिज़्क़ बि ॾिनो वेंदो मदीने वजे न साईं जे मवाज़ शरीफ ते उते भी सलाम पढ़े वो सलाम त रूबरू ॿुधनि था पर जेकॾहिं हिते रही हितो सजदो करे दुरूद जी रड़ करे ख़ुदा जो कसम इहो आवाज़ हवाउनि मां फ़ज़ाउनि मां उॾामंदो चचलनि पहाड़नि खे
साईं फरमाईंदा जेको मूंते हिकिड़ो भेरो दुरूद पढ़े अल्लाह उन ते 10 भेरा रहमत मोकिलींदो जेको मूंते 10 भेरा दुरूद पढ़े अल्लाह उन ते 100 भेरा रहमत मोकिलींदो जेको मूंते 100 भेरा दुरूद पढ़े अल्लाह उन ते 1000 भेरा रहमत मोकिलींदो साईं फरमाईंदा जेको मूंते 1000 भेरा दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे में उन जो हथ मोहम्मद जे हथ में हूंदो साईं फरमाईंदा उन जो हथ मुंहिंजे हथ में हूंदो उनखे सिफारिश कंदुसि पंहिंजे हथनि सां उनखे कौसर जो प्यालो पियारींदुसि साईं फरमाईंदा जंहिंखे मुंहिंजे हथनि सां कौसर नसीब थी वञे उन जा दोज़ख हराम आहे जहन्नम माफ़ आहे साईं फरमाईंदा जंहिंखे कौसर नसीब थी वञे उहो मूंसां गॾिजी जन्नत ॾे हलंदो अहिड़ी भलाई खपे या न खपे खपे या न खपे मदीने वारे जे हथ में तुंहिंजो हथ हुजे हाय 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 मलक असद सिकंदर नहीं तो के हाथ में लाए थे केड़ो खुश थी दे सही सरदार साहब जो मुझे भाकर पातो सरदार के हाथ मिलायो खुशी थी गई तो सरदार के हाथ मिलायो पर कुछ तो वो जे जैसा सरदार जो सरदार मदीने वारो ताजदार जेके हाथ अच्छा चावने मानू जे मथा बीमार भी आहे मरीज भी आहे तलाब कन से सही चंगो बरोबर लगे अच्छा चावने मानू जे मथा जेको परेशान भी आहे परेशान जो इलाज भी कन से अया तो परेशान में गुजारे हो तुझे कमन दुखन दर्दन परेशान जो इलाज मदीने वाले ते दुरूद सलाम जेरी मन को मानू दुरूद पढ़े थो साईं फरमाईंदा अस्मा सलात आल मोहब्बती मोहब्बत मंझा जेको मूंते सलात तो पढ़े उन जो दुरूद मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधां तरगीब तरहीब इमाम मुंज़री रिवायत आणे थो इहा रिवायत इमाम सखावी बानी आहे साईं फरमाईंदा त जेको मुंहिंजो उम्मती दिल की मोहब्बत सां दिल के खुलूस सां दिल की गहराई सां ॾींहं जे वक़्त में सिर्फ़ 3 भेरा मूंते दुरूद पढ़े उन जे सॼे ॾींहं जा गुनाह रब बख़्शे सैयदना अबू काहिल रज़ियल्लाहु ताला अन्हु साबी ने हदीस जो रावी आहे साईं फरमाईंदा अबू काहिल जेको मुंहिंजो उम्मती रात जे वक़्त में सिर्फ़ 3 भेरा दिल की मोहब्बत सां मूंते सलात पढ़े थो रब उन जे सॼी रात जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे ॾींदो 3 भेरा दुरूद पढ़ण सां सॼे ॾींहं जा गुनाह बख़्शजी वञनि सौदो सस्तो आहे सस्तो जे रात जे वक़्त में 3 भेरा सिर्फ़ दुरूद पढ़ी सॼी रात जा गुनाह मिटजी माफ़ थी वञनि सौदो सस्तो आहे अन्या हदीस बुलाया इमाम नबहानी सआदत दायन में रिवायत आई मदीने वाले साईं फरमायो जेको 100 भेरा मूंते दुरूद पढ़े थो त उन जे 80 सालनि जा गुनाह रब बख़्शे सुभान अल्लाह 80 सालनि जो थोड़ो मूंखे त ताईं जलसे में नज़र ई कोन अचे जी जे 80 साल गुनाह कया हुजनि सिर्फ़ हिकिड़ो 100 भेरा मदीने वाले ते दुरूद पढ़े अल्लाह ताला जल शानो उन जे 80 सालनि जे गुनाहनि खे मेटे माफ़ करे छॾे अहिड़ो कजे न कजे जवाब ॾे गुनाह त कई करी थो पर कुझु गुनाहनि खे मेटण जो को बिलो कर पुट गुनाह ज़हर थोड़ो मारींदो आहे ज़हर घणो हुजे बि मारे छॾींदो आहे वो माण्हू चवे त अदा हाणे ज़हर आहे सही थियो पर हाणे किलो त कोन थो खावां अधु पाव खावां
तो भाई जहर छटान को मारे चाहिए रोज पाप मारे चाहिए पुत्र समझो ना डाल के याद चोरी सहरा ईमान को सहरा जिना करन शराब पीण बेहयाई का काम करन नमाज छड़े देण अपनी अल्लाह की दिल रजाण ये गुनाह है ये सहरा जिंदगी के सहरा आए चलता वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम रब तो जा मुसीबत जा तकलीफ तवा के अचे थी या सब तवा के हथन की कमाई कोहिस्तान में मीन तो वसे मुल्क वैवादी को वने छो मानन जे गुनाहन जे करे बीमारी जो अचन छो बीमारी जो सबब मानन जा गुनाह आहिनि जे कौम में सिना खड़ी थी वेंदी आ उन में वबादी बीमारियूं ईंदियूं आहिनि जे कौम वारा मापई तौर में खोट कंदा आहिनि उन्हनि जे मथां बादशाह ज़ालिम अची वेंदा आहिनि जेके ज़कात ॾियण बंदि कंदा जे कौम वारा ज़कात ख़ैरात न ॾींदा इन कौम जे मथां मींहं मेहर जा वसण बंदि थी वेंदा आहिनि गुनाहनि जे करे ज़िलज़िला ईंदा आहिनि गुनाहनि जे करे बीमारियूं मुसीबतूं आफ़तूं शामतूं नाज़िल थींदियूं आहिनि गुनाहनि जे करे मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो शराब जो ढुक पीए सुजाग आयो ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था हिकिड़ो शराब जो ढुक पीए 40 ॾींहंनि ताईं उनजी दुआ क़बूल न थी पवे साईं फरमाईंदा जेको शराब पीअण वारो आहे उन ते अल्लाह जी लानत आहे शराब पियारण वारे ते अल्लाह जी लानत आहे शराब ठाहिण वारे ते अल्लाह जी लानत आहे शराब खपाइण वारे ते अल्लाह जी लानत आहे शराब निपूर्ण वारे ते अल्लाह जी लानत आहे ये सख़्त माण्हू आहिनि जेके शराब जे करे जहन्नम जी बाहि में जेॾी महिल शराब जो ढुक अंदरि विझे थो न सतमी आसमाननि जा मलाइक उन ते लानत था वसाइनि जेसीं ताईं उहो हज़म थी नथो निकिरे तेसीं ताईं उन जे मथां सतमी आसमाननि खां लानत फिटकार वसंदी रहे थी जेको शराब पीअंदो आहे अबे अमा खे नाराज़ थो करे पीउ मां जी दिलि थो रंजाए साईं फरमाईंदा अल-अब औसत अबवाबुल जन्नह पीउ बेहिश्त जो विचों दरवाज़ो बेहिश्त जो विचों दरवाज़ो आहे जंहिंजे अबो राज़ी आहे न उन जे लाइ जन्नत जो विचों दर खुलींदो साईं फरमाइनि था रिदा रब फी रिदल वालिद व सख़्तुर रब फी सख़्तिल वालिद अल्लाह जी रज़ामंदी पीउ खे राज़ी करण में अल्लाह जो कहर कावड़ रब जो डंगर आई मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जो अज़ाब उन जे लाइ आहे जंहिंते अबो नाराज़ आहे अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात साईं फरमाइनि था बेहिश्त किथे था ॻोल्हियो बेहिश्त त अमड़ जे पेरनि जे हेठां अबे खे ईअं ॾिसो न हे मुंहिंजो बाबू ॾिसे हिकिड़ी नज़र ॾिसे त हज जो सवाबु वरी ॿी नज़र ॾिसे त वरी ॿिए हज जो सवाबु अब हाणे 4 लख में हज थी वियो आहे अञा जो इमरान ख़ान साल खन रहियो ॾोयूं बि टंगाए छॾियूं हे तब्दीली आंदी अथसि समझो था न जेकॾहिं हेॾा साल हुकुमरान रहिया त अलाए छा असरु थींदो क़ौम जो मुंहिंजा दोस्तो 4 लख 5 लख रुपए में हिकिड़ो माण्हू हज ते थो वञे पर जे अबे बि ज़ियारत करी न हज जो सवाबु घर में वरी ॿियो भेरो ॾिसी वरी ॿिए हज जो सवाबु वरी टियों भेरो ॾिसी त टीं हज जो सवाबु चोथों भेरो ॾिसी त चौथे हज जो सवाबु मौला अली शेर चली हैदर करार असदुल्लाह गालिब नबी जो बिरादर फातिह हैदर इन मजलिस में बैठो हो अर्ज़ की या रसूल अल्लाह जे आपको घर में बैठो जो 100 भेरा से साईं फरमाइंदा अली या अली अल्लाह अकबर अल्लाह अत्यब ए अली अल्लाह जोर वडो आ जोर बाकी ज़हर वडो आ जे 100 भेरा से 100 हजन जो सवाब सुभान
पीर जाए जी दिल न दुखाए अम्मा जी दिल न रजाए छो त जे अबो अल्लाह नाराज है उन जेड़ा जहन्नम जा अठई दर खुलीदा वजन सतई दरवाजा जहन्नम जा उन जेड़ा खुली वजन था पर जे अबो अम्मा राजी है उन जेड़ा अठई दर जन्नत जा खोल दीवाने मोहतरम गुनाह के करे रब गुनाह के करे आफतों शामतों इंदियूं हन पर गुनाहन के मिटण जो सोलड़ो रुसको दे दिल पर नबी के दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह साईं पूरी नथी कोई कर्ज वठी गया रोज़ी में तंगी आ असाबी दान खणी आयो मदीने वाले साईं या रसूल अल्लाह रोज़ी में तंगी आ साईं फरमाइनि था त इलाज मां जो जाए अमल वञो तूं कर सुभान अल्लाह हाणे मुलाकात वारा इहो इलाज अल्लाह खे बि खपे या न खपे ऐं मां कसम सां थो आहे ॾाढो सुहिणो हर मर्ज़ जो इलाज रोज़ी जे तंगी जो रिज़्क़ जी तंगी जो इलाज जेको ॿिन्ही जहान जे सरदार साईं फरमाइनि था त जेॾीमहिल घर में वञी न त घर में जीअं दाख़िल थी त घर वारनि ते सलाम कर पुटु सम्झो घर में वेंदो न त याको बीठो हूंदो चओ बाबा से अस्सलाम वालेकुम अम्मा हुजे चओ अस्सलाम वालेकुम पुटु आहे चओ अस्सलाम वालेकुम नियाणी आहे चओ अस्सलाम वालेकुम घरवारी आहे चओ अस्सलाम वालेकुम नियाणी आहे पुटु आहे पीउ आहे घर जो भाती केरु आहे साईं फरमाइनि था उन ते सलाम कयो पर जे घर में केरु बि नाहे घर में केर बि नाहे त पोइ पंहिंजे नबी ते सलाम कयो नबी सोने ते अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू सुभान अल्लाह सब गॾिजी चओ अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू नबी सोने ते सलाम पढ़ो इने ते को अजीब लतीफ नुक्तो हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अन्न रूहहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िरुन नाज़िरुन फी हाज़ल अर्दिल अकबर मदीने वाले साईं जो रूह मुबारक पूरी धरती में हर जगह ते हाज़िर भी आहे नाज़िर भी आहे साईं फरमाइनि था सलाम करे तो हिकड़ो बेरो सूरत इखलास यानी कुल हुवल्लाह हिकड़ो बेरो सूरत कुल हुवल्लाह पढ़ अल्लाह से तुझे घर में बरकत नाज़िल कंदो तंगी खत्म थी उन्हें असाबी ये कयो जेॾीमहिल घर में अचे तो पहिरीं करे सलाम जब घर में मानू ना है तो मदीने वाले साईं के सलाम करे वो कुल वाला आद पड़े छोड़ लाई ये गुजरिया त कर्ज लई विया दर्द लई विया रिज़्क़ में बरकत पई जन जो कर्ज़ी हुयो उहे हाणे हिन जा कर्ज़ी थी विया सुभान अल्लाह ओड़ो पाड़ो सब हिन जा कर्ज़ी थी विया ही खुशहाल बणजी वियो हुयो त कंगाल पर माला माल थी वियो मालूम जो त दुरूद ऐं सलाम उहो नुस्ख़ो नबवी आहे जेको कंगाल खे माला माल कंदो आहे बदहाल खे खुशहाल कंदो आहे सुभान अल्लाह अहिड़ो कमु कजे या न कजे इहो हिकिड़ो सबक़ त यादि कयो जो जलसे में घणियूं ॻाल्हियुनि ते अमल मता न करे सघो हिकिड़ी ॻाल्हि ते
अमल कजो न जेॾीमहिल घर में वञो छा कंदो पहिरीं वरी सलाम वॾा करे ॼाणे अचे हिकिड़ा वरी चवंदा सलाम मालेकुम वो ॿुधण वारो वरी चवंदो मालेकुम सलाम आहे अस्सलाम वालेकुम इन जी माना है तव्हां ते सलामती हुजे वालेकुम अस्सलाम ऐं तव्हां जे मथां बि सलामती हुजे वरहमतुल्लाह अल्लाह जी रहमत हुजे व बरकातहू अल्लाह जी बरकतूं हुजनि हाणे जेको चए थो अस्सलाम वालेकुम इन जो तर्जुमो ई आहे पर जेको चए थो सलाम वालेकुम माना तो ते सलामती न हुजे वो वरी जवाब दे वालेकुम सलाम बुढ़े ते भी सलामती न हुजे उठ समझो ता गाल के करन एकड़ा वरी सलाम छुटो वाणी वांग नहीं है सही के नहीं कान हो तुम न कर असा ने सिंध में रवाज सलाम न कंदा बिया गाड़ी टिट न कुरान का वाक़ुफ न हदीस का वाक़ुफ न आलम के तरीके का वाक़ुफ उहे वरी छा चंदा यो मदद होई उठण वारो जवाब दी पीर मौला दी मदद मुखे ॿुधायो इहो सलाम तव्हांखे सेखारियो केरु नानी का सिखायो नानी का सिखायो केरु इहो सलाम सेखारियो इहो सलाम त न मौला अली ने कयो न इमाम हसन ने सलाम कयो न इमाम हुसैन ने सलाम कयो न इमाम ज़ैनुल आबिदीन ने सलाम कयो न इमाम जाफर सादिक ने सलाम कयो न इमाम मोहम्मद बाक़िर ने सलाम कयो बारह इमाम ने सलाम कोन कयो जी हे कितना सलाम कन चाहे ता सलाम कन मुझा दोस्तों इहो सलाम सुन्नत ना है सुन्नत ही या जो अस्सलाम वालेकुम असा यारी मदद जोड़ दा मुनकर नहीं मां यारी मदद चवंदो असा अली जे दरजा गुलाम आहियूं असा हैदर करार के मौला मनीदा आहियूं मुश्किल खुशा मनीदा आहियूं मुझा दोस्तों इनजो मकसद इहो न आहे त असां अली जो तरीक़ो छॾे ॾियूं मौला अली जी बात छॾे ॾियूं पंहिंजा रस्ता ठाहे उनखे आलिम दर्जे में मंसूब कयूं न मुझा दोस्तों कलमो बि ईअं पढ़ंदासीं जीअं मौला अली पढ़ंदो पाण खे उहा चवंदासीं जेका मौला अली सेखारियो हाणे हे छा था पाण खे चवनि कलमो छा था पढ़नि हिकिड़ो वञो सुपर हाईवे में थी मोटी आया पई पाण समझो या कोन समझो हाँ अयो ओ मिठा बाग उहा चेबी सलाम उहो कबो तरीक़ो उहो वठबो जेको मदीने वारे साईं सेखारियो जेको अहल बैत सेखारियो वाण जूं रस्मूं छॾियो हिंदुनि जूं रस्मूं छॾियो थाणे गुलाकार वारा हथ त वाणियुनि सां गॾु मानी वेठो रखाए वाणीअ जी दावत मिले न विच में सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम तो कौन चवंदा सलाम वालेकुम वाणी सां गॾु वेठा था खाए पोइ दिलियूं बि ॻाल्हियूं थी वियूं क़ुरान नथो वणे हदीस नथी वणे मस्जिद नथी वणे वाणियुनि सां गॾु जो खाईंदो त उहो रंग चढ़ंदो वाह मुस्लमान आहीं त गैरतमंद मुस्लमान थी सच्चो मोमिन थी मदीने वारे साईं जे दरजो गुलाम बणजी वञे मां हितो लंघियो सिगरेट हेॾे अॻिते हेॾे पंहिंजो पाकिस्तान में जलसो हुजे हितो लंघियुसि त थाणे गुलाकार में ॿार वॾी महफ़िल लॻी पई वॾा शाखाना तंबू तोलान गाॾियूं बि हज़ार खनि बीठियूं हुजनि मुंहिंजो हे ख़ैर त आहे पोइ जलसो आहे छा आहे कंहिंजी वाणीअ जी शादी आहे गाॾियूं सभु मुस्लमाननि जो इहे सभु दादा मुस्लमान आहिनि मानी वाणी जी खाइण वारा मुस्लमान वो अंदर त अंधो थी वियो आहे अंदर त कारो पड़जी वियो आहे खुदा की ज़ात ते यकीन न रहियो विसार न रहियो ईमान कमज़ोर थी विया वो मिठा असांखे वाणी
साईं जो तरीक़ो तो वणे भगत फकीर वाइन जो भगत थी गुजरियो उन्हें को शेर चयो ठाकर पत्थर माला लकड़ तीरथ है सब पानी रामा कृष्ण मर गए थे चारों वेद कहानी रामा मर गए कृष्ण मर गए लखूबाई उसको साधु क्यों नहीं पूछो जिसको मौत आई और राम के पूजने वाला और कृष्ण की पूजा करने वाला और लखूबाई के सजदा करने वाला ये तो हड़ई जान छटे जा उन्हें के पूज जेको हय्युल कय्यूम जिंदा खुदा रामा मर गए कृष्ण मर गए लखूबाई अरे उसको साधु क्यों नहीं पूछो जिसको मौत न आई चौ सल्लल्लाहु अलैहि من صلى علي في يوم ألف مرة لم يمت حتى يرى مقعده من الجنة साईं फरमाइंदा जेको 1000 फेरा मुते रोजाना दुरूद पढ़े वो तेसी न मरंदो जैसी जन्नत में बड़ी मारी न दिसे जन्नत पंजी जाए अखिन के जेको रोजानो 1000 फेरा दुरूद पढ़ंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व मोहम्मद मिठे सा मिलाए दुरूद मुरादों दिल में जो पुजाए दुरूद ज़ियारत शफाअत मिठे मीर जी जन्नत जी राहत रसाए दुरूद ज़ियारत शफाअत मिठे मीर जी जन्नत जी राहत रसाए दुरूद चौ सल्लल्लाहु अलैहि इब्न हजर अस्कलानी वाक्यो अजीब लिखियो फरमाए तू अल्लाह जो वलिया काबे जो तवाफ पियो करे अल्लाह जला ससनी के काबे जो दीदार रब शल बैतुल्लाह जो तवाफ नसीब करे साईं फरमाता जेको काबे जा 50 तवाफ करे गुनाह का ये पाक थी वियो जीअं उन्हें ॾींहुं हुयो जंहिंजी माउ ॼणियो हुयुसि काबे जी ओभर ऐं ॾखिण वारी कुंड में हिकिड़ो पत्थर लॻल आहे जंहिं पत्थर खे सॾिबो आहे हजरे असवद उहो पत्थर साईं फरमाइनि था जेको इनखे चुमे उन अहिड़ो अल्लाह जे हथ खे चुमी जेको इते दुआ घुरे उनजी दुआ रब रद न कंदो आहे
वली सगोरो पिठे को मानुआ काबे जो तवाफ पियो करे पर हर विख ते सलात पियो पढ़े सल्लल्लाहु अलैहि विखते सलात पियो पढ़े ट्रे ॾींहं को ॾिठई अगर वली से कोई सच करे सभा ए दुआ दे कबूल ते जाय अजर असवज के जेका दुआ घुरी सा कबूल तू का दुआ ही तो घुरी ट्रे ॾींहं ते को तो ज़ाहिर के तो सुभान अल्लाह बस ने सवाल पुछण ते हमरा रोई दिलो जैसे बस मुखो बंदी कन पुछो मुखे भी दुआ घुरी न बस रात दिन दिल पर नबी ते दुरूद पढ़ो सुभान अल्लाह गाल चाहे उठाए तो सही जैसे गाल आए असा काफले में निंदासी मुझो पीयू भी हुयो मां भी हुयो से काफलो उठन घोड़ो ने काफले दे हज जेला चुपिया रस्ते में हलने मुझो पीयू बीमार थी वियो बीमार एड़ो जो हलण का आजिज़ थी वियो काफले वाला तरसी पिया एकड़ो नी बनी चार नी बीमारी वही बदलदी काफले वाला जो तो बाबा असा वेई तो कोन रहंदा से तेला हज जा यारा वे जो असा वणू काफले वाला मुखे मुझे बीमार पियो के झंझट में अकेलो छजो पाण हलिया व्या काफलो कतारियूं रवाना थी व्या मक्के ते मां अकेलो मुझो पियो बीमार झंझट जे अंदर किथों दवा आया किथों इलाज कया मुंजा दाच जो ओचतो मुझो पियो रात जो तड़तड़ी मरी सारी निकरी ऋण में बयाबान में पियो मरी वियो वरी पंहिंजी चादर कपिड़ो खणी मथो ढकियो मांस हाणे रोअण वेठो गुस्ल कीअं कयां कफन किथों आणियां हिन जो लाश कीअं लॻियां इन फिक्र में हुजां कपिड़ो हटाए मुंहिंजो मोहन सां बाबा जो कपिड़ो जो हटाई त मोह खिलसीर जो शक्ल इंसानी न रही सूअर जी शक्ल बनी वई जी पो तो हेकर वधीक दुख थियो गम लॻो रोण लॻुसि हाणे छा कयां काॾे वञा कंहिंखे फरियाद कयां कंहिंखां मदद वठां जे पीता ॿाहिर नज़र न आई मुंहुं कयो मदीने पाक ॾे दिल पर नबी ते दुरूद पढ़ण शुरू कयो पर मदीने जा सुन मुझा सजदा फर मुबारक पेर जो आसी तुझे आसरे दुरूद पढ़ा पियो मदीने वाले साईं के सजदा कया पियो रोंदे सजदे रात जो पोयो भानो जो अख लगी गई अञा अख लगी त मदीने वाले जो दीदार सोने नबी जी ज़ियारत नसीब थिया साईं फरमाता छो एॾो परेशान आई अर्ज़ कई या रसूल अल्लाह सफ़र में परदेस में अबो मरी वियो वरी उन जी सूरत बदलजी वई आहे साईं फरमाता घबराए न ओ दुरूद पढ़ण वारा तुंहिंजो दुख लाहिण जे लाइ असीं पहुची आया जे मुंह ते हथ फेरायो उन सूरत इंसान जड़ी साईं फरमायो हाणे घबराए न तुंहिंजे पीउ जे गुस्ल कफन दफन जो इंतजाम असां था कयूं या रसूल अल्लाह करम कयो अथव पर एतिरो त ॿुधायो त मुंहिंजे पीउ जी सूरत छो बदिलजी वई तव्हां वरी करम कयो त कीअं महिरबानी कयव साईं फरमाईंदा तुंहिंजो पीउ व्याज वठंदो छा कंदो व्याज वठंदो इन जे करे इन जी सूरत खंजीर जी बणजी वई शिकिल सूअर जी बणजी वई जो व्याज खाईंदो हुयो व्याजी माण्हू हुयो पर मां जो आयो आहियां महिरबानी कई तमास उहा तुंहिंजे दुरूद जे सदके
जेको ता कपड़ो लाया त शिकिल इंसान जड़ी पर मुंह में नूर बरे मदीने वाले जा हथ मुबारक लगड़ ते चाचा सुभान अल्लाह जंहिंजे ॾींहुं थियो त माण्हू आया कपर कोठण जा सामान कोठरू बेलचा कफन जो कपड़ो गुस्ल जो पानी खयूं आया जनाज़ो किथे आ जनाज़ो किथे आ वाकड़े जनाज़े जी ॻाल्हि था कयो जी जेको मुसाफ़िर गुज़ारे वियो आहे उन जो जनाज़ो किथे आ जी तव्हां छो आया आहियो कीअं आया आहियो जी असांखे राति ख़्वाब में मदीने वारे जो दीदार थियो हबीब फरमाए थो मुसाफ़िर रस्ते ते गुज़ारे वियो अथव उन खे गुस्ल में दफ़न कयोसीं असां मुस्तफ़ा जो हुकुम मञी हाज़िर जी दुरूद जी मेहरबानी अखियुनि सां ॾिठी अथमि उन्हनि मूंखे चयो कीअं मुंहिंजे खे गुस्ल कफ़न दफ़न सभु कुझु थी वियो मूंखे चवंदा हाणे भली सवारी गाॾियूं तूं वञ मंगे पाक मां रस्ते ते चाढ़ियूं सवारी बि ॾिनऊं जो मुस्तफ़ा करीम तुंहिंजी सिफ़ारिश कई काफ़िलो अञा रस्ते ते हुयो हेठि अचे मदीने में चई हाणे ॿी का दुआ नथो घुरां विक विक ते सलात थो पढ़ां छो त सलात जी महिरबानी अखियुनि सां ॾिठी पोइ छा था चओ त मदीने वारे ते सलात पढ़ंदो या न पढ़ंदो दुरूद ऐं सलाम पढ़ंदो या न पढ़ंदो दुरूद सिंधी जो लफ़्ज़ आहे सलात अरबी माना ॿिन्ही जी साॻी आहे दुरूद ऐं सलाम पढ़ंदो त अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहान जी भलाई नसीब हिकिड़ो नंढड़ो ऐं सवलो दुरूद तव्हांखे ॿुधाईंदुसि याद करण वारा याद करे वठनि मोबाइल ते भरण वारा भरे वठनि जेको इहो दुरूद जेको हाणे तव्हांखे दसियां थो पढ़ंदो 313 भेरा रोज़ानो पढ़े इंशाअल्लाह दुनिया में आख़िरत में रब उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे कर्ज़ी पढ़े त कर्ज़ लही वेंदुसि बीमार पढ़े त शिफ़ा मिलंदसि जेकॾहिं मुंहिंजा जंहिं नियाणियुनि जा ॿार आहिनि उहो पढ़े त उनखे सुठा घर मिलंदा छड़ो पढ़े त फर्मा बरदार ज़ाल मिलंदसि जंहिं वटि वीज़ा न आहे टिकेट न आहे मदीने जो दिलि में शौक़ु अथसि लख भेरा दुरूद पढ़े वीज़ा बि मिलंदसि टिकेट बि मिलंदसि मदीने जो दीदार मिलंदसि इहो नुस्ख़ो खपे या न खपे खपे पोइ इहो यादि कयो मूंसां गॾिजी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन काशिफिल उम्मह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन काशिफिल उम्मह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन काशिफिल उम्मह यो दुरूद जेको पढ़े उनखे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे इजाज़त चओ कबूल कईसीं अल्लाह से जल्द शान असां सभिनी खे दुनिया आख़िरत जी भलाई ऐं चङाई नसीब फरमाए मदीने वारे साईं जे ग़ुलामी में जियारे ऐं ग़ुलामी में मौत नसीब फरमाए जनाज़े सां गॾु वॾे आवाज़ में ज़िक्र करणु जाइज़ आहे या न भाई मुझे किताब अथव कशफ सुतूर उन में सब हवाला कुरान हदीस में ॾिना आहिनि जनाज़े सां गॾु ख़ामोश वञे ज़िक्र अज़कार दिल में भली करे पर वॾे सॾ न करे ख़ामोशी सां हले इहो सुन्नत तरीक़े आहे मुअज़्ज़िन जी तकबीर दौरान माण्हू नमाज़ जी नियत करे सघे थो या न पहिरियां नियत करे या पोइ भाई जेॾी महिल तकबीर ख़तम थी वञे उन खां पोइ नियत करे इमाम सां गॾु अल्लाह से जल्द शान शान सभिनी खे